लैंसडाउन पुल रोड़ी जूं तस्वीरूं त सबको शेयर करे थो। अचो त अॼु उनजी तारीख़ बि पढ़ो। जाग्राफी सीरीज़ पोस्ट लैंसडाउन पुल बाबति। ही पुल ओलहंदी किनारे में सखर पासे खां ऐं ओभरदी पासे खां रोड़ीअ में आहे। 790 फुट डिघी ऐं सुहिणी ही सिविल इंजीनियरिंग जो शानदार मिसाल बि आहे। 1887 ईस्वीअ ताईं अटक वटि सिंधु दरिया ते पुलूं पइजी चुकियूं हुयूं, जंहिं करे खैबर खां वठी कलकत्ते ताईं सारो इलाइक़ो रेलवे ज़रिए ॻंढिजे चुको हो, सिवाइ सखर ऐं रोड़ी जिते वणज वापार ॿेड़ियुनि ज़रिए थींदो हो। बाक़ी 1879 ताईं कराची, जामशोरो, कोटड़ी, लाड़काणो, सखर, इंडस वैली रेलवे रूट तैयार हुयो। पर अंग्रेज़नि खे हिन सिधी रस्ते जी बि ज़रूरत हुई। पर चुन जे पहाड़नि वारी ज़मीन हुअण सबबि हिते ज़मीनी पुल विझण नामुमकिन हुई, जंहिं सबबि ही लोह ऐं स्टील ब्रिज मंज़ूर कई वई। हिन ॻाढ़े लैंसडाउन पुल जो सरकारी नालो बि लैंसडाउन पुल आहे, जेका साल 1887 ईस्वी में ठहण शुरू थी ऐं 1889 ईस्वी में ठही राज थी, जेका इन वक़्तु दुनिया जे वॾे में वॾी स्टील पुल बि हुई। लेगेंजर मेडोज रेंडल हिन बेहतरीन स्ट्रक्चर जा डिजाइनर हुआ। हिन पुल जी अदावत में 3300 टन लोह ऐं स्टील पयल आहे। हिन पुल जो बुनियादी स्ट्रक्चर वेस्टवुड बेली नाले कंपनी लंडन में तैयार कयो वियो ऐं F.E. रॉबर्टसन एंड हैक्यूट नाले इंजीनियरिंग फर्म हिन खे रोड़ीअ में सेट करे लॻायो। हिन सां गॾु लोकल ठेकेदार मलिक अब्दुल करीम ऐं मलिक अब्दुर्रहीम पिण पंहिंजूं ख़िदमतूं पेश कयूं, जिन जा नाला पिण पुल वटि तख़्तीअ ते लिखियल आहिनि। हिन पुल जो इफ़्तिताह 25 मार्च 1889 ईस्वीअ ते सखर में लॉर्ड री गवर्नर बम्बई ऐं लॉर्ड लैंसडाउन वायसराय हिंद गॾिजी हिकु वॾो तालो खोले कयो। इहो वॾो तालो मेयो स्कूल ऑफ आर्ट लाहौर जे प्रिंसिपल J.L. किपलिंग तैयार कयो। यादि रहे त J.K. किपलिंग मशहूर शाइर ऐं लेखक जोसेफ रुडयार्ड किपलिंग जो पीउ हुयो। हिन पुल ठहण में 6 जानूं ज़ाया थियूं, 2 दरिया में किरी पिया ऐं 4 जे मथां लोह ऐं स्टील जा गार्डर किरी पिया। हिन पुल ते कम करण लाइ मज़दूर सभु लहराईंदा हुआ, पर पोइ मज़दूरी डबल कई। हिन पुल जी अदावत जे वक़्तु पुराणे ज़माने में क्रेन मशीनूं त न हुयूं। लोह ऐं ॿियो सामान दरिया विच में ॿेड़ियुनि ज़रिए ऐं मथे रसियुनि ज़रिए पहुचायो वेंदो हो। हिन पुल जे ॿिन्ही पासनि सां टाइल जे सिरनि सां बेहतरीन डिज़ाइन थियल आहे, जेका अॼु ताईं मौजूद आहे। लैंसडाउन पुल जे हेठियां पासे खां के बि पिलर या ॿियो कुझु बि न आहे। पुल स्टील ऐं लोह जी मदद सां पाण मुरादो बीठो आहे। ट्रेन क्रॉसिंग जी जाइ पकनि स्टील जे तारनि सां बीठल आहे। हिन पुल ते कुल 26,96,000 रुपया ख़र्च आयो, जंहिंमें 2,76,000 रुपया सिर्फ़ जे बुनियादी जे भराई में ख़र्च थिया। कलाम सिंध न्यूज़ खे लाइक ऐं फॉलो कंदा। पंहिंजे दोस्त तारिक बोज़ार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।